हवाले सां इहो चऊं त हिन दोस्तनि जेको सचल ॻोठ में जे तारीख़ी जश्न लतीफ़ जो बंदोबस्तु कयो आहे इहो हिकिड़ो तारीख़ी हिननि पंहिंजो फर्ज़ु अंजाम ॾिनो आहे। जीअं भिटाई चयो त सॼण ई साणे हिकु अणासी विसरे हैफ़ तिनी खे उहे वतन जिन विसारियो। भिटाई वतन सां मुहबत जी अलामत आहे, पंहिंजे क़ौमी ग़ैरत आहे। ऐं इन हवाले सां आऊं सानिया बंद दुरियुनि खे चवंदुसि त हिन वक़्तु जेको पंहिंजी सिंध में जमूद तारी आहे, इन करे कॾहिं कॾहिं माण्हू ॿिया मोर्चा सभु छॾे अदब तारीख़ ऐं उन्हनि जे हवालनि सां कमु कंदो आहे। जीअं साईं जेम्स बज़मी सुफ़ियान ठाही ऐं उन जे हवाले सां सचल जा ॾिहाड़ा, भिटाई जा ॾिहाड़ा या उते माण्हुनि खे उन्हनि जो मैसेज दिमाग़ ते विझणु, इहो ई वतन सां हुब जो दर्स ॾिए थो। महिरबानी दोस्तो, यही हुयो असांजो क़ौमी सफ़र जो साथी ऐं क़ौमी जेको पैगाम ॾींदड़ ऐं ॿीजल सिंधी जंहिंजा वीचार मां ॿुधा। सचल ॻोठ में जेको जशन ऐं लतीफ़ जेको प्रोग्राम कोठायो वियो, उन में ही जेका साईं जन बि मौजूदु आहिनि। ही कुझु प्रोग्राम